आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भली कार हूँ आहियां आज़ाद मुख्तियार जरवार। प्यारा साथियों, हर रोज़ या अॼु बि तव्हांजे लाइ वताए फ़क़ीर जो हिकिड़ो इंतहाई मज़ेदार किस्सो खणी हाज़िर थिया आहियूं। साईं मुंहिंजा वताए फ़क़ीर जे इन किस्से में हिकिड़ी वॾी नसीहत समायल आहे, सो वीडियो मुकमल ज़रूरु ॾिसिजो। ऐं जेकॾहिं तव्हां चैनल ते नयो आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। ऐं जेकॾहिं फेसबुक पेज ते वीडियो ॾिसो पिया त शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो। साईं मुंहिंजा हिकु भेरे जी ॻाल्हि आहे त वतायो फ़क़ीर केॾांहुं वञी रहियो हो। साईं वतायो फ़क़ीर सिफ़त माण्हू पंहिंजी मस्ती में वाट ते अलाहू अलाहू अलाह जो ज़िक्र कंदे ला इलाहा इल्लल्लाह अलाह जो ज़िक्र कंदे पियो वियो। साईं मुंहिंजा अलाह जो ज़िक्र कंदे कंदे वतायो फ़क़ीर अॻियां वियो पिए त पोयां कुझु माण्हू उहे बि वीचारा आया पिए। साईं मुंहिंजा पोयां ईंदड़ माण्हू जॾहिं वताए फ़क़ीर जे वेझो पहुता सो ॾिठऊं त वेली ही फ़क़ीर पहुतल पियो लॻे ऐं अलाह जे वेझो पियो लॻे। तो जॾहिं हिन जे वेझो पहुता ऐं संदसि ज़िक्र ॿुधाऊं त सम्झाऊं त हीउ वॾो दरवेश आहे। साईं मुंहिंजा उन ई करे उन्हनि माण्हुनि छा कयो जो उन्हनि माण्हुनि मां हिकिड़े शख़्स खीसे मां रुपयो कढी वताए फ़क़ीर खे खणी ॾिनो। साईं मुंहिंजा वाट वेंदल वटाड़ू रुपयो जो वताए फ़क़ीर खे ॾिनो त फ़क़ीर रुपयो वठी अॻिते हलियो। जॾहिं रुपयो वताए फ़क़ीर जे हथ में आयो त खेसि दिलि में कई ख़्याल पैदा थिया। सोचियईं त उन ई रुपये जो अनु वठां। वरी हिन जे ज़हन में ख़्यालु आयो त अनु वठां या अमड़ लाइ कपिड़ा वठां। साईं मुंहिंजा अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ ख़्यालात वताए फ़क़ीर जे ज़हन में ईंदा रहिया। वताए फ़क़ीर जे ज़हन में जो मुख़्तलिफ़ ख़्यालात ईंदा रहिया त खां अलाह जो ज़िक्र ई विसरी वियो। ऐं थोरो अॻिते जो पहुतो त अची ॻणती वरायसि त वरी ख़्यालु आयसि त हिन रुपये जे करे मूंखां त अलाह जो नालो ई विसरी वियो आहे। सो साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त रुपये खे वताए फ़क़ीर रुपये खे खीसे मां कढी उछले छॾियो ऐं पोइ हिते वॾी नसीहत भरी ॻाल्हि कयईं ऐं चयईं त हिकु रुपये जे करे रुॻो हिकिड़े रुपये जे करे ई मूंखे अलाह जो नालो विसरी वियो आहे। हे अलाह, पोइ जिन माण्हुनि वटि जजी दौलत आहे से कीअं भला धणी खे यादि कंदा हूंदा। साईं मुंहिंजा वताए फ़क़ीर हिकिड़ी वॾी ॻाल्हि कई ऐं नसीहत भरी ॻाल्हि कई ऐं रुपयो उछलाए वरी अलाहू अलाहू कंदो पंहिंजी मंज़िल ॾे रवानो थी वियो। साईं मुंहिंजा इंशाअल्लाह उमेदु आहे तव्हां हिन किसे जो मक़सदु सम्झी विया हूंदा। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। अल्लाह हाफ़िज़।